तमाम फैसलन ते ग़ालिब अचण अॼु हाज़िर थियण जो मक़सदु नवाब शाह बार जे अंदरि दिली तौर ते यानी ॿिए टे ॾींहं ख़्वाहिश हुई त तव्हां वटि हाज़िरी हणिजे, लेकिन इलेक्शन खां बाद में काफ़ी सारियूं मसरूफ़ियतूं ऐं कन्वेंशननि जो सिलसिलो शुरू थी वियो जो मां हाज़िरी न हणी सघियुमि। तो देरि सां अचण जी पहिरियों त माज़रत। असांजो जॉइंट सेक्रेटरी साहब जमील कंवर साहब, ॿिया सभु सीनियर्स जूनियर्स ILF जा दोस्त, यकीनन अल्फाज़ कान्हनि मां तव्हांजो शुक्रियो बजा आणियां जो मूंखे नवाब शाह जहिड़ी बार में तव्हां 259 वोट ॾिना ऐं मुंहिंजी मूंखे महसूस थियो त न नवाब शाह जा मेंबर्स, नवाब शाह बार जा वकील आज़ाद आहिनि ऐं उहे कंहिंजे पॉकेट में रखियल वोट न आहिनि ऐं उहे जॾहिं बि वोट इस्तेमालु कंदा पंहिंजे मेरिट ते। साईं तारिक साहब जन चयो त कलो को वाक़ियो जेको तव्हांजे साम्हूं गुज़रियो, कल्चर डे ते नौजवान जेको सकाफ़ती ॾींहुं मल्हाए रहिया उन्हनि ते पुलिस जो लाठी चार्ज, शेलिंग, उन खां पोइ वरी गिरफ़्तारी ऐं मुख़्तलिफ़ थाणनि ते रखणु ऐं टार्चर करणु, इहो न सिर्फ़ु हिकिड़ो क़ाबिल मुज़म्मत अमल आहे पर निहायत ई शर्मिंदगी जो अमल आहे जेको कल्ह सिंध गवर्नमेंट शाहराह फैसल ते नौजवाननि जे मथां कयो आहे। ऐं सख़्त अल्फाज़ में हिन जी असीं मुज़म्मत कयूं था त कल्चर खे प्रोमोट करणु, कल्चर खे प्रिज़र्व करणु, कल्चर खे प्रोटेक्ट करणु, आर्टिकल 28 जेको कॉन्स्टिट्यूशन जो आहे उहो असांजो फंडामेंटल राइट थो ॿुधाए त असां वी कैन प्रोमोट, प्रिज़र्व एंड प्रोटेक्ट अवर कल्चर। असीं पंहिंजे सकाफ़त खे प्रोमोट भी करे सघूं था, उनखे प्रिज़र्व भी करे सघूं था। उहो सकाफ़ती ॾींहुं जेको कल्ह मल्हायो वियो कराची जे अंदरि, उन ते सिंध गवर्नमेंट पुलिस मोकिले करे जेको करती पई, इहो निहायत हिकिड़ो शर्मिंदा अमल आहे ऐं आईंदा लाइ असां सम्झूं था त सिंध गवर्नमेंट अहिड़े क़िस्म जे अमलनि खां बाज़ ईंदी। अगरि न आई बाज़ त पोइ तव्हां ॾिसो था त हीउ कारो कोट फ्रंट में आहे ऐं इनशाअल्लाह तव्हां ॾिसंदव त हर वक़्तु हाणे कारो कोट इहो फ्रंट में तव्हांखे नज़र ईंदो। जीअं सिंध जे अवाम जूं ऐं पाकिस्तान जे अवाम जूं तवक़ुआत असां वकीलनि मां वधी वयूं आहिनि ऐं अल्लाह ताला खां दुआ आहे त असांखे ख़ुदा तौफ़ीक़ ॾिए त उन्हनि सभिनी तवक़ुआत खे असां पूरो कयूं। असीं जनवरी जे अंदरि चार्ज वठण वञूं पिया, अञा ताईं चार्ज असांखे सिंध बार काउंसिल जी न मिली आहे, छो जो असांजो टेन्यूअर 26 to 30 आहे, 2026 खां वठी 30 आहे। असांजो जनवरी